मुफ्ती साहब मुझे दोस्त मामे जी वफ़ात खां बाद सक्की मामी सां निकाह कयो आहे, छा इहो जाइज़ आहे? इहो मसलो भी ज़्यादातर माण्हुनि खे पेश ईंदो आहे, हिकु चाची जे मुतालिक़, ॿियो मामी जे मुतालिक़। त जॾहिं मामो वफ़ात करे वियो त हाणे उन जी घरवारी सां भाणजो निकाह करे सघे थो। यादि रखो, जेकी औरत मामे जे करे तव्हांजी मामी बणी आहे, उन सां ॿियो तव्हांजो कोई रिश्तो न आहे। न उहा तव्हांजी मासी आहे, न उहा तव्हांजी ॿिए कंहिं रिश्ते में अचे थी, सिर्फ़ मामे जे निकाह जे करे तव्हांजी मामी हुई, त उहा औरत तव्हांजी गैर महरम आहे। उन औरत खे खपे त तव्हां खां पर्दो करे। जॾहिं मामो वफ़ात करे वियो त हाणे उन जी वफ़ात खां बाद, इद्दत गुज़ारण खां बाद, इहा औरत तव्हांजे लाइ अॻु में बि गैर महरम हुई, हाणे बि गैर महरम आहे, त इन सां निकाह जाइज़। ऐं साॻियो ई प्रोसेस चाची सां आहे। जेकॾहिं चाची तव्हांजी सिर्फ़ चाचे जे निकाह जे करे चाची आहे, उन सां ॿियो कंहिं क़िस्म जो कोई रिश्तो न आहे। बाद मरतबा जेकी चाची हूंदी आहे उहा मासी बि हूंदी आहे, बाद मरतबा जेकी मामी हूंदी आहे उहा बुआ बि थींदी आहे। रिश्ते संगनि जो जॾहिं तबादलो थींदो आहे, त जेकी चाची सिर्फ़ चाची आहे, उन सां ॿियो कंहिं क़िस्म जो कोई तव्हांजो रिश्तो न आहे, त उहा चाचे जे निकाह जे करे चाची हुई। चाचो वफ़ात करे वियो, निकाह ख़तम थी वियो, हाणे इन सां तव्हां निकाह करे सघो था। अल्लाह से सम्झण जी तौफ़ीक़।